लम्स यूनिवर्सिटी जे सिंडिकेट में नुमाइंदगी लाइ अफ़सरनि जी हिक सीट लाइ इलेक्शन कराई वई, जंहिंमें से एडिशनल कंट्रोलर पीर शाहिद जान सरंदी 37 वोट खणी कामयाब थी वियो। इलेक्शन में 4 उम्मीदवारनि आज़ाद अकबर मेमण, मोहम्मद उस्मान बुट्ट, पीर शाहिद जान सरंदी, डॉक्टर शहजाद मुगल हिस्सो वरितो। जॾहिं त इलेक्शन दौरान मजमू तौर 93 मां 91 ऑफिसरनि पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कयो। वोटिंग बाद पीर शाहिद जान सरंदी 37 वोट खणी कामयाब थियो, जॾहिं त मोहम्मद उस्मान बुट्ट 8, शहजाद मुगल 34 ऐं आज़ाद अकबर मेमण 12 वोट खणी सघियो। असांजो जेको नुमाइंदो आहे उहो असांजो हम ख़याल आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह असांखे वॾी उमेद आहे पीर साहब में, पीर शाहिद जान सरंदी में, डॉक्टर पीर शाहिद जान सरंदी में, त इंशाअल्लाह असांजा उहो मसइला हल कंदो। पहिरियों स्टेप हो असांजी पंहिंजी ऑफिसर एसोसिएशन जी पंहिंजी तंज़ीम जेका असांजी उहा असां हिकिड़ो अनऑफिशियल जेका हिकिड़ी तंज़ीम आहे, हीअ असां हिकिड़ो ऑफिशियल हिकिड़ो मिलियो असांखे फर्स्ट टाइम इहो असांखे मौक़ो मिलियो आहे त सिंडिकेट में असांजे ऑफिसरनि खे नुमाइंदगी मिली आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk